तो कैसे हैं आप सब लोग। आज मैं बात करूंगा फेम के बारे में। भाई फेम के बारे में जो हर बच्चे को चाहिए, मतलब उसको सेक्स करवा लो, उसके साथ मीटअप कर लो, उसके साथ जो दिल में चाहे वो कर लो, लेकिन उसको फेम चाहिए। अरे कहना क्या चाहते हो? अब फेम की बात आई है तो दो चीजें करनी पड़ेगी भाई। या तो आ जाओ हमारे सिंधियों के उठा लो लौड़े, तो हम आपको फेम दे दें, या तो हमारी ऐसी चीज पे हाथ रखो तो ये मेरे सिंधी भाई आपको खुद ही फेमस कर देंगे। इतना फेमस कर देंगे तुम्हारा बाप भी नहीं जान पाएगा कि ये मेरा बच्चा फेम कैसे पा गया, लेकिन उसको शक हो जाएगा कि ये सिंधी की कोई हरकत होगी। तो आज शुरू करते हैं इसी चीज के टॉपिक के ऊपर कि अबे साले बुशर्ट पहिने खाई के बीड़ा पान पूरा रायपुर से अलग है सयाजी। अगर इस बूढ़े खुसरे की बात आपको समझ में नहीं आ रही तो मैं बता रहा हूँ। ये बोलता है कि अजरक का हम लोगों को पता नहीं। चल बोजड़ी के मतलब अजरक का हमको पता नहीं। अगर भाई तुमको अजरक का पता नहीं तो तुम्हें यह भी नहीं पता होगा कि तुम्हारा बाप कौन है, क्योंकि ये बाप से पहले आई हुई चीज का तुम्हें नहीं पता, तो तुमको उसके बाद आने वाली चीज का कैसे पता हो। पहले तुम जाओ अपने बाप का पता करो कि तुम्हारा बाप कौन है। अजरक की बात बाद में देख लेंगे, ठीक है भाई। सही खेल गया बेंच। भरी जाए लवा मरी असांजो मथो खाईंदो बाबा कपिड़ो। अरे कपिड़ो खुदाया बंदा चईस भला संदे भेण जो कपिड़ो कड़ी ॿाहिरि रखे। कपिड़े हर कंहिंजो पंहिंजो हिसाब किताब हूंदो आहे, माना हर कंहिंजो पंहिंजो हिसाब आहे न। असां हिते सिंध में ॾींहं था मल्हायूं, ख़बर कोन अथनि अंधी जे पुटनि खे त माना हिते ॾींहं था मल्हायूं असां। हे एकता जो ॾींहुं बाक़ी हिन जे अम्मा जी शादी में नथा हुजां, जंहिंजी भेण जी शादी में था नचूं, जो हिननि खे ख़बर नथो पए। एकता जो ॾींहुं नथा ॾिसनि हिते सूरत, दुनिया ॾिसे थो, हिननि खे ख़बर न आहे त इहो एकता जो ॾींहुं अजरक जो टोपी जो छाजो आहे। वरी हिते चए थो त असांखे ख़बर ई न आहे। एक्टिंगूं अदाकारी सस्ता नशा करे असांजे अॻियां था माना ॿुधाइनि था त असां मन की खबर ही ना आई हो। ये बहन चो सारे मिलके हमको पागल बना रहे हैं, मादर चौथ के बच्चे। तमाशा देख, सदरे आली वकार मुहाजिर के लिए ना नौकरी ना छोकरी। अबे साले उल्लू पे बेटे शाक क्या बोल रहे हो भाई? बोल क्या रहे हो कि लड़कियां तुम्हें नहीं मिल रही तो तुम लोग आ कहां से रहे हो? बिना पासपोर्ट मेरे देश में आए हैं, ये कोई रणनी कह रहा है? मुहाजिर के लिए ना नौकरी ना छोकरी, सिंधी के लिए गवर्नमेंट नौकरी ही नौकरी। तो मुझे कहना पड़ता है ये इसी उल्लू की। इनकी भाषा में बोल, लंड समझ नहीं आ रहा किसी को कुछ। तो मुझे कहना पड़ता है इसी उल्लू की। ओ हेलो, मेकअप की दुकान, तुमने क्या सुन लिया कि हाँ बो जी, वो तुमने तो कुछ बोला ही नहीं, उसके तो मुंह में लौड़े फंस गया है वो। तो मुझे कहना पड़ता है इसी उल्लू की। तो मुझे कहना। अरे कहना क्या चाहते हो? शुरू करें। क्या टॉपिक है? हर शाख पे उल्लू बैठा। तो मुझे कहना पड़ता है इसी उल्लू। तो मुझे कहना तुमसे ना हो पाएगा। अब हाणे हिन जो उल्लू सेठ थे न थे धूड़ पाए, हुन वीचारे त पंहिंजो को न्याणी जो मसलो लॻो पियो, को न्याणी वाणी नथी मिले, उन सां असां न ॻाल्हाईंदा। तूं मां अॻे ई पंहिंजो हिकिड़ो शेर चयो त हम उन्हनि खे न जवाबु ॾींदा आहियूं, तो उनखे जवाबु नथो ॾियां। बाक़ी मां त अजरक वारनि खे हिननि खे ॾिनो जेको असांजो माना तहज़ीब, माना छा चऊं, असां हिन जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, माना असां लाइ वॾो ॻाल्हि आहे। त पर इहो असांजा कुझु असांजा सिंधी ॿाहिरि नथा सम्झनि। मूंखे ॿ टे चकर चयो अथनि त बाबा इहो कपिड़ो आहे यार, तव्हां भाषा माण्हू, कपिड़ो न आहे। कपिड़े जो हर शइ जो पंहिंजो हिसाबु किताबु हूंदो आहे। मां हिकिड़ी पाक ज़ातियुनि ते माना पाक ॻाल्हियुनि ते न वेंदुमि त माना उन्हनि कपिड़नि जे हिसाब सां, पर मां चवां थो इहो असां लाइ वॾी अहमियत आहे। इन में असां पूरींदा आहियूं, इन में असां घोट कंदा आहियूं, ऐं इहा असां लाइ वॾी इज़त जी ॻाल्हि आहे। असां कंहिंखे इहो कुल्हे ते रखण लाइ ॾींदा आहियूं, ईअं न आहे त उहो वञी वञा किथे बि यूज़ कनि। कराची का थोड़ी बोला था, सिंध का। ये मुझे गुस्सा इस बात ये पता है। कराची का थोड़ी बोला था, सिंध का बोला था। और हिन वीडियो हिसाब किताब मां तव्हां ते ई थो रखां। मां सिर्फ़ु ॾुखो हिन ॻाल्हि जो आहे त असांजी सिंधी मीडिया जेके माण्हू माना हलाए पई, जा त अंग्रेज़ी ॻाल्हाए थकिजनि नथा, जा त उर्दू ॻाल्हाए थकिजनि नथा, जा त वरी हुननि खे इहा ई ख़बर न आहे त सिंध जी वॾे में वॾी एयरपोर्ट कराची जना आहे या लाड़काणे में आहे। हाँ हिन दी खे इहा ई ख़बर न आहे त कराची अलॻि कयो बीठी आहे, सिंध अलॻि कयो बीठी आहे। अहिड़ा सिंधी असांजा सेलिब्रिटी आहिनि, वॾा स्टार आहिनि, अलाह सां हिननि खे अञा वधाए।
सो वरी बि सलाम कंदुसि शमन अली मीराली साहब खे। मां हीउ प्रोग्राम ॾिठो, शायदि तव्हां कंहिं ॾिठो न ॾिठो, पर हीउ प्रोग्राम मां ॾिठो त शमन अली साहब मीराली साहब माना बाक़ाइदे हिते कावड़ जो ज़ाहिर कयो। ॿियो हिकिड़ो छोकिरो उर्दू मीडिया में कमु थो करे, शायदि इहो शायदि हुननि फैसल वारनि खे बि कावड़ आई बि, जेके हुते उर्दू मीडिया वारा उन्हनि खे बि कावड़ आई, पर उन्हनि उन टाइम ते मज़ाक ठाहे छॾियो हिन ॻाल्हि खे। ऐं साम्हूं छोकिरो ॿियो उनखे बि कावड़ आयो त इहो छो चयो, लाइव में बि बाक़ाइदे हुननि खे माना कावड़ आयो बि। सो असांजी सिंधी मीडिया ते हाणे थोरो ॻाल्हायूं। बाबा तव्हां जेको इहो माना एकता जो ॾींहुं मल्हायो था, इहो जेको 7 7 8 ॾींहुं 20 ॾींहुं 3 ॾींहुं माना पूरो मेनू अॻु में तव्हांजो हिते माना इहो हले थो, लोगा था हलनि, वॾो केक था काटियो, वॾो अजरक जो माना इहो गाॾी था ठाहियो। हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायो, पोइ हींअर छा आहे, हींअर अजरक में छा कंटा लॻल आहिनि छा? न हींअर इहो अजरक वारो ॻाल्हि ख़तमु थी वियो, पोइ तव्हां कैंपेन हलायो न हिते, तव्हांजो मीडिया आहे। असांखे त ख़ैर 500 माण्हू बि नथा ॾिसनि, असां पोइ बि था हिते वात हणूं, छा कयूं तव्हांखे, असां त कुझु चई बि नथा सघूं। वरी सभु को मुड़ुसु माण्हू असां त वरी धमकियूं ॾियण ते अचनि था, बाबा हीअं कंदा तूं हीअं कंदा तूं, उहो त वरी अलॻि ॻाल्हि थी वियो। हाणे मां ॻाल्हि कंदुमि त तव्हां कुझु त कयो, पूरो मेनू उन जो जेको सेटिंग था हलायो, कुझु 5 ॾींहं त विड़ो उन्हनि जे पारां को प्रोग्राम रखी छॾियो, बाबा हीअ टिकटॉक ते बंदि थियणु खपनि। जेको थो अचे असांजी अजरक खे पाए करे माना ईअं करे हलाए थो, असां कंहिंजे कयो था ईअं। पोइ संदे भेनरनि जा कपिड़ा पाए कनि भला, कनि संदी भेण खे बि गोॾ पाराइनि नी, हलाइनि, पोइ छो नथा कनि। फेमस थियणो आहे त किथां बि थियणो आहे न। ऐं असांजा ॿिया वरी सिंधी भाइर माशाल्लाह टिकटॉकर इहे बि सभु सही हाणे असांजे अखियुनि जो नूर आहिनि, पर इहे यकदमि वरी शेयर कंदा, वरी ईअं लाइक कंदा, वरी ड्यूट कंदा, लानत आहिनि ते। अड़े बाबा तूं छो थो पासे खां टंगियो पई, तूं छो त ड्यूट करीने था, तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? तोखे ख़बर आहे जॾहिं हू तो करे ई चिड़ाइण लाइ तो चूतियो थो ठाहे। हुननि खे ख़बर आहे, हुननि सभु सिंधियुनि जा हक़ खाधा आहिनि, हुननि खे ख़बर आहे त असां खाई वेंदा तूं हक़, इहे सभु कुझु करे वेंदा, वरी माफ़ी घुरंदा तूं न। हीअ सफ़ा सादा माण्हू आहिनि वीचारा, चरिया सम्झंदा त बसि कुझु ई न आहे। सो चूतियो न थियो माण्हुनि जे हथां, चूतियो न थियो, इहो एतिरो ई मां चवंदुमि। अॻे ई रमज़ान में घणो वात किन करे वियो आहियां, घणो पंहिंजा कननि तां माना किन ठाहे वियो आहियां। मूंखे ख़बर आहे मां गारियूं ॾिनियूं आहिनि, गार ॾिनियूं आहिनि, मूंखे बि गारियूं ई मिलंदियूं, मूंखे वरी हिते गुल उछलाए तव्हां बि न आणंदो। सो ख़ुदा खे मञो, आईंदा अहिड़ो को ट्रेंड अचे जवाबु ॾियो, बाक़ाइदे पंहिंजो जवाबु ॾियो, पाण ठाहियो अहिड़ा वीडियो उते वञी टिकटॉक ते अहिड़ा वीडियो ठाहियो जो हुननि खे थोरी बाहि लॻे, उहा रग हथ कयो हुननि जी। बाक़ी हिते को बोस अची वियो, को फलाणो अची वियो, को शाइर थी वियो, को फलाणो शाइर थी वियो, यार अहिड़ा बोस असां हिते पेटीस खपाईंदा आहिनि, ख़ुदा जो कसम मां हथ ई न ॾींदो आहे। तव्हां वरी एॾनि खे मंत में वरी बोस सम्झंदा, ईअं शाइरी पिया कनि, साईं वॾो मुड़ुसु माण्हू आहिनि। इन्हनि खे चओ कराची मां थोरो ॿाहिरि निकिरी अच त पुटु ख़बर त पए, कराची में ई तूं किथे मिल त सही न कंहिंखे। इहो कहिड़ो ॻाल्हि आहे, तूं धमकियूं पियो ॾेई सभिनी खे, वरिती मुड़ुसु माण्हू लॻा पियो। अल्लाह हाफ़िज़। होश कजा सोना अञा वेठा थई, जवान जेके सिंध लाइ गोरे वेठा थई, पंहिंजी जान दीनी मान मुंहिंजो साह आहे सिंध ते कुर्बान। ही अजरक टोपी लाला पंहिंजी आहे शान, प्राउड टू बी सिंधी, इहा मिट्टी पंहिंजी मां। क्लिफ्टन खलियारी या कटी पहाड़ी,